अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सूमरो। रहंदासीं हेडलाइंस तरफ़। वज़ीर आज़म पारां एतमाद जो वोट वठणु आइन ऐं कानून ख़िलाफ़ आहे। इमरान ख़ान पंहिंजी तक़रीर में मुख़ालिफ़ धुर खे धमकियूं ॾिनियूं। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। वज़ीर आज़म जी तक़रीर दौरान स्पीकर ख़ामोश रहियो। आइन ऐं कानून ते अमल न थियो त मुल्क अॻिते न वधी सघंदो। वज़ीर आज़म खे हफ़ीज़ शेख जे हाराइण ते इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे हा। MQM आबादी जी सही गणप जो मौक़ो विञाए छॾियो आहे। वज़ीर आज़म सभिनी सां वेही चूंड सुधारण ते ॻाल्हाए। वज़ीर आज़म इमरान ख़ान अवाम जी उमेदुनि खे ख़तमु करे छॾियो आहे। PHP सरबराह मुस्तफ़ा कमाल जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो जिन खे चोर चयो पियो वञे उन्हनि खे माण्हुनि वोट ॾिना आहिनि। मुख़ालिफ़ धुर खे ॻणती आहे त हुकूमत कीअं किरायूं। सियासी पार्टियूं मसइला हल करण में नाकाम थी वयूं आहिनि। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 54 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए वियो। NCOC मूजिबि 24 कलाकनि दौरान 1353 नवां केस आया। मुतासिरनि जो अंगु वधी 5,93,453 थी वियो। एक्टिव केसिस जो अंगु 16,349 ताईं पहुतो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि अॼु वफ़ाक़ी काबीना जो इजलास थींदो। मुल्की सियासी मुआशी सूरत हाल ऐं ॿियनि मामलनि ते गौर वीचार कयो वेंदो। पेशावर वेझो कंदूखेल वारे इलाइक़े में हथियारबंदनि जी फायरिंग, 3 ॼणा मारिजी विया। इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कया। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच कई पई वञे। हुकूमत मुख़ालिफ़ इताद PDM 26 मार्च खां लॉन्ग मार्च शुरू करण जो ऐलान करे छॾियो। सेनेट चेयरमैन जी चूंड लाइ यूसुफ गिलानी गॾियल उम्मीदवार नामज़द। डिप्टी चेयरमैन लाइ कमेटी क़ाइमु कई वई। मौलाना फज़ल रहमान जो चवणु आहे त लॉन्ग मार्च जी शुरूआति 26 मार्च ते थींदी। हिकमत अमली लाइ PDM जो 15 मार्च ते इजलास थींदो। ईंदड़ इजलास में लॉन्ग मार्च बाबति तफ़सील वाज़े कया वेंदा। एतमाद जो वोट ऐं क़ौमी असेंबली जो सॾायल इजलास गैर आइनी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हुकूमत यूसुफ गिलानी खे रोकणु चाहे थी। शफ़ाफ़ चूंड थी त PDM कामयाबु थींदी। इजलास में पार्लियामेंट लाजिज़ में नून लीग अॻुवान ते हमले जी मज़म्मत कई वई। कोटलालू वेझो मेरान हाईवे ते तेज़ रफ़्तार कार जे टक्कर में ॿारड़ो तसवर अली फोर। लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो। पुलिस कार ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। मेड़ वेझो ॻोठ घाड़े में इतफ़ाक़ी गोली लॻण सबबि मोहब अली ठेगो मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच कई पई वञे। भिटशा वेझो ॿ ॾींहं अॻु हथियारबंदनि हथां क़तल थियल ट्रैक्टर ड्राइवर जे भाउ जी फरियाद ते 6 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। पुलिस जो चवणु आहे त जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। बोदर फार्म वेझो ॻोठ ख़ुदा बख़्श दिलवानी में स्कूल वेंदड़ 3 शागिर्दनि ते माखीअ जो हमलो। ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतक़िल। इश्क तू मेरा यार तू मेरा इश्क तू मेरा यार तू मेरा दिल तू ईमान तू। ऐं लोक गाइणे पठाणे खान जे विछोड़े खे 21 साल विया हली विया। उहो विछड़ियो ज़रूरु आहे पर अॼु बि मदाहनि जी दिलनि में ज़िंदा आहे।